दोस्तों ही एल्बम सेल लाइ अवेलेबल आहिनि। जंहिं बि दोस्त खे खपनि स्क्रीन ते नंबर आहे, नंबर ते राब्तो करे वठे। ऐं सिंध जा मुख़्तलिफ़ सिंधी फ़नकार मौजूदु आहिनि। जीअं त फ़नकारनि जा नाला ॾिसंदा वञो, राहत फ़तेह अली, राहत न मास्टर फ़तेह अली जा कोमल में नाज़ में। उनखां पोइ मौला बख़्श मरी, कोमल प्रोडक्शन, थर प्रोडक्शन, टीपी, शहबाज प्रोडक्शन, नाज़ प्रोडक्शन। उनखां पोइ मुरीद अब्बास जा डबल पी वारा एल्बम, नाज़ प्रोडक्शन जा एल्बम ऐं सचल प्रोडक्शन जा एल्बम। उनखां पोइ आहे सागर सिंधी जा कोमल में आहिनि, मास्टर में आहिनि, लतीफ़ में आहिनि। ऐं उनखां पोइ गुलाब राय, थर प्रोडक्शन, महफ़िल प्रोडक्शन ऐं थर प्रोडक्शन। उनखां पोइ आहे फौज़िया सुमरो जा MRC में, MRC। उनखां पोइ पारस में नंबर आहिनि। उनखां पोइ आहे जलाल जोगी थर प्रोडक्शन, सचल प्रोडक्शन ऐं लतीफ़ प्रोडक्शन। उनखां पोइ आहे बरकत अली भट्ट, लोक फ़नकार में 235, पारस में 1 नंबर, ॿिया धरती में 1 नंबर, नाज़ में 3 एल्बम। उनखां पोइ आहे नओं उर्स मंजी भील, उन जा 4 नंबर आहिनि, थर प्रोडक्शन। उनखां पोइ आहे सिंध जो नामद फ़नकार मुख़्तियार शीदी, मास्टर में एल्बम, थर में एल्बम, धरती में एल्बम। उनखां पोइ आहे पप्पू चांडियो, मतिलबु उर्स चांडियो, जलाल चांडियो जो शागिर्दु आहे। उनखां पोइ आहे मुमताज़ लाशारी, बरखा जा एल्बम, नाज़ प्रोडक्शन जो एल्बम ऐं डबल ए। उनखां पोइ आहे रज़ाक जमील या नाज़ प्रोडक्शन, कींझर, शहबाज प्रोडक्शन, नाज़ प्रोडक्शन। उनखां पोइ आहे आख़िरी उर्स जा थर प्रोडक्शन में 2 पुराणा एल्बम आहिनि। ऐं उनखां पोइ उर्स चांडियो या थर प्रोडक्शन जा एल्बम आहिनि अवेलेबल। उनखां पोइ आहे वरी उर्स चांडियो जा ॿिया एल्बम आहिनि, कुझु थर में आहिनि, कुझु नाज़ में, कुझु लतीफ़ में। उनखां पोइ आहे जलाल चांडियो, उस्ताद जलाल चांडियो जा पारस जा नंबर आहिनि, 4-5 नाज़ प्रोडक्शन जा। उनखां पोइ आहे अहमद मुग़ल जो थर प्रोडक्शन ऐं कोमल में आहिनि। उनखां पोइ महबूब अली ख़ासकेली भिटाई प्रोडक्शन ऐं कींझर प्रोडक्शन। उनखां पोइ वरी उस्ताद जलाल जा आहिनि, कुझु नाज़ में ऐं कुझु पारस में एल्बम। उनखां पोइ आहे सरमन सिंधी या धरती ऐं नाज़ प्रोडक्शन, थर प्रोडक्शन, ASP कंपनी। उनखां पोइ आहे अलाह ॾिनो जूणे जो या बरखा में एल्बम हिकिड़ो आहे ऐं MRC में ऐं थर प्रोडक्शन जा। उनखां पोइ अलाह ॾिनो ख़ासकेली भिटाई प्रोडक्शन ऐं नाज़ प्रोडक्शन ऐं कींझर प्रोडक्शन जा एल्बम। उनखां पोइ आहे मिक्स में आहिनि फ़नकार साजन चांग आहे, तामीर हुसैन आहे, नूर हसन आहे ऐं ॿिया फ़नकार। उनखां पोइ वरी समीना कंवल जा आहिनि ऐं मिक्स सोबिया बख्तावर, ॿिया पुठियां फ़नकार सुनिया। उनखां पोइ समीना गुडी जा एल्बम आहिनि, कींझर में, थर में, पारस में ऐं लतीफ़ में। उनखां पोइ आहे अलाह ॾिनो ख़ासकेली भिटाई प्रोडक्शन, नाज़ प्रोडक्शन, कींझर प्रोडक्शन। उनखां पोइ आहे दीवा कंवल, थर प्रोडक्शन, नाज़ प्रोडक्शन ऐं ॿियूं कंपनी। उनखां पोइ आहे मिक्स फ़नकार आहिनि वरी नंढो उर्स आहे, साजन चांग आहे, आसिफ़ अली आहे, ज़फ़र इक़बाल आहे। उनखां पोइ गरम जलाल ऐं अरबाब अली सोलंगी जा नंबर आहिनि कुझु। ऐं उनखां पोइ आहे नओं उर्स आहे, गरम जलाल आहे, मोहम्मद सिद्दीक़ आहे, गुलाम शबीर समूह आहे, ज़ामिन अली आहे, रांझन सोलंगी। उनखां पोइ दीबा शहर जा थर प्रोडक्शन जा एल्बम आहिनि, कुझु बरखा जा एल्बम आहिनि। उनखां पोइ आहे रुबीना कावश आहे, शाहिदा कंवल आहे, हसीना कंवल आहे। ॾिसंदा वञो तव्हां, हीअ सभु सेल लाइ एल्बम आहिनि। हिननि मां कुझु एल्बम निकिरी बि विया आहिनि, कुझु एल्बम माना थोरा निकिता आहिनि, काफ़ी अवेलेबल पिया आहिनि। तावला जा कुझु नंबर निकिरी विया आहिनि, कुझु अवेलेबल आहिनि।
उन खां पोइ दीवार शहर जा कुछ 2-3 पुराणा एल्बम ॿिया बि आहिनि। MRC में 9 वॉल्यूम, बरखा में ॿियो। उन खां पोइ आहे सूर्या सुमरो जा कुछ एल्बम मौजूदु आहिनि। उन खां पोइ आहे सजाद यूसुफ जा पुराणा एल्बम मौजूदु आहिनि MRC जा, हिकु बनास प्रोडक्शन जो। उन खां पोइ सूर्या सुमरो जो MRC में 3-4 नंबर आहिनि, कोमल में आहिनि, थर में आहिनि। उन खां पोइ मिक्स फनकार आहिनि कुझु, बरकत अली आहे ऐं मुंहिंजा गीत शमन अली जो मिक्स में आहे, पप्पू उर्स चांडियो आहे, साइमा मंजूर जा कुझु नंबर आहिनि सचल में, थर में। ठीकु आहे दोस्तो, नंबर स्क्रीन ते आहे, राबितो करे वठंदा जंहिं दोस्त खे खपनि।